बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, अॼु अचो त सैद सरवेद मुजाहिद शाह खां वोकेबुलरी कीअं इम्प्रूव कबी आहे उन मुतालिक़ इंतिहाई अहम लेक्चर ॿुधूं जेको असांखे तमामु घणो फ़ाइदो ॾींदो। इंग्लिश के सिखण लाइ असांजे सिलेबस में वो सब्जेक्ट आहे, पर वो लैंग्वेज आहे। इन लाइ एज़ अ लैंग्वेज करे उनखे सिखंदासीं त असां लाइ वधीक फ़ाइदो थींदो। सो सभ खां पहिरियों तव्हांखे वोकेबुलरी जी ज़रूरत पवंदी। तव्हां जॾहिं पंहिंजा टेक्स्ट बुक पढ़ंदव त टेक्स्ट बुक जंहिंमें लेसन पढ़िबा आहिनि त तव्हांखे असां डिफ़िकल्ट वर्ड्स लिखाईंदा आहियूं, उन में अदर वर्ड्स लिखाईंदा आहियूं जेके तव्हां यादि कंदा आहियो। पर उहे अञा काफ़ी न हूंदा आहिनि। अञा असांखे वधीक पंहिंजी वोकेबुलरी स्ट्रॉन्ग करणी हूंदी आहे। उन जूं कुझु टेक्निक्स आहिनि या स्टेप्स आहिनि जेके मां तव्हांखे सेखारींदुसि। त सभ खां पहिरियों शुरू कयूं था त वोकेबुलरी हाउ टू इम्प्रूव इट। पंहिंजी जेका लफ़्ज़नि जो मेड़ आहे या लफ़्ज़ आहिनि उहे कीअं वधाइजनि, इम्प्रूव कजनि। देयर आर 4 स्टेप्स आर टेक्निक्स। 4 तरीक़ा आहिनि तव्हां पंहिंजी वोकेबुलरी वधाए सघो था। नंबर पहिरियों तरीक़ो आहे जनरल रीडिंग, आम पढ़ाई जेका असां आम पढ़ाई कंदा आहियूं। मिसाल जे तौरु उन में असां टेक्स्ट बुक्स पढ़ंदा आहियूं। डॉन, तव्हां सॼी डॉन अंग्रेज़ी अख़बार नथा पढ़ी सघो, उन में यंग वर्ड ईंदो आहे जंहिंमें कोटेशन्स हूंदियूं आहिनि, स्टोरीज़ हूंदियूं आहिनि ऐं वॉन्डर्स हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं, रिडल्स हूंदियूं आहिनि। स्टोरी बुक्स पढ़ो, मैगज़ीन्स पढ़ो, ॿारनि जा मैगज़ीन्स ईंदा आहिनि, उन में जेके वोकेबुलरी हूंदी आहे उहा तव्हां सॉर्ट आउट कयो, ॻोल्हियो। उन खां पोइ नोट यूअर डिफ़िकल्ट वर्ड्स एंड राइट ऑन अ पर्टिकुलर वर्ड बुक और रजिस्टर। हिकिड़ो वर्ड बुक ठाहियो या रजिस्टर ठाहियो, उन में तव्हां जेके टेक्स्ट बुक मां वर्ड्स कढिया, डॉन यंग वर्ड मां कढिया, स्टोरी बुक्स मां कढिया, मैगज़ीन्स मां कढिया वर्ड्स लिखंदा अचो। उन खां पोइ उनखे यादि कयो ऐं उन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कयो। यादि रखो त लफ़्ज़नि बिना न तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाए था सघो, न तव्हां लिखी था सघो। त वर्ड्स आर बेसिक। सो तव्हांखे वोकेबुलरी इम्प्रूव करण जो इहो पहिरियों तरीक़ो हुयो जनरल रीडिंग। नंबर ॿियो आहे थेसारस। इलाही ॿार सम्झंदा हीअ छा आहे थेसारस ऐं एटमोलॉजी। चवंदा आहे कहिड़ी ॾुखी शइ आहे। ॾुखी शइ न आहे। हिन सिज जे हेठां असांजी कुदरत में काई बि नई शइ न आहे। इहे सभई शयूं असां सिखंदासीं त ईंदी न। असांखे फ़ारग मुल्क जे नथी अचे, जेसिताईं असां हुनखे सिखंदासीं न तेसि ताईं उहा न ईंदी। इन लाइ ईअं न सोचींदा की हुते कहिड़ी ॾुखी शइ आहे। काई बि शइ ॾुखी शइ न आहे। इहे सवलो आहे। हिनखे चइबो आहे थेसारस ऐं हीउ वॾो अहम आहे। थेसारस जो मतिलबु आहे डिक्शनरी ऑफ अदर वर्ड्स। सो थेसारस असां यूज़ कंदा आहियूं त जीअं असां पंहिंजा अदर वर्ड्स कढी सघूं। कंहिंजा अदर वर्ड्स जेके तव्हां टेक्स्ट बुक्स, डॉन यंग वर्ड्स, स्टोरी बुक्स, मैगज़ीन्स मां कढिया, उन जा अदर वर्ड्स तव्हां हिकु जा कढी सघो था। 5 कढिया, 10 कढिया, अदर वर्ड्स तव्हां कढंदव, उहे तव्हांजी वोकेबुलरी इम्प्रूव कंदा। उन खां पोइ पार्ट्स ऑफ स्पीच। तव्हांखे ख़बर आहे पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहिनि। के नव बि चवंदा आहिनि। ग्रामेरियंस आहिनि के डिटरमाइनर्स खे उहो नओं पार्ट ऑफ स्पीच पिया चवंदा आहिनि जेके अॻिते हली असां सिखंदा। पार्ट्स ऑफ स्पीच में स्पेशली ESP इज़ एन एब्रीविएशन फॉर स्पेशली, शॉर्ट फॉर्म आहे हुनजो। स्पेशली नाउन, एडवर्ब ऐं एडजेक्टिव्स वॾा अहम आहिनि वोकेबुलरी इम्प्रूव करण में। ठीकु आहे न। कुझु एब्स्ट्रैक्ट नाउन्स हूंदा आहिनि, उन सां असां अगरि LY मिलाईंदासीं त एडवर्ब थींदो। ऐं या एडजेक्टिव्स कुझु आख़िर में NESS मिलाईंदा आहियूं, गुडनेस थी वियो या अहिड़े क़िस्म जा इलाही पर्टिकुलर वर्ड्स आहिनि जेके नाउन मां एडवर्ब थींदा आहिनि, एडवर्ब मां वरी एडजेक्टिव थींदा आहिनि। इन सां बि असांजी वोकेबुलरी इम्प्रूव थींदी। उन खां पोइ अचूं था एटमोलॉजी। हीअ बि काफ़ी शागिर्द सम्झंदा हीअ छा आहे एटमोलॉजी, नओं लफ़्ज़ आहे। नओं लफ़्ज़ न आहे। अक्सर में लफ़्ज़ ठहंदा आहिनि जेके उनजो हिकिड़ो पोयों हिकिड़ो मैनेजमेंट हूंदी आहे, हिकिड़ा वर्ड्स ठहनि कंदा। एटमोलॉजी द साइंस ऑफ वर्डनि जी साइंस खे, जेके लफ़्ज़ आहिनि, वर्ड्स आहिनि, उनजी साइंस खे चइबो आहे एटमोलॉजी। सम्झो ॻाल्हि। सो ही 4 तरीक़ा हुया। इन सां तव्हां पंहिंजी वोकेबुलरी इम्प्रूव करे सघो था। पहिरियों स्टेप तव्हांखे सम्झी अचो। हाणे असां कमु कयूं था थेसारस ते। थेसारस आहे छा? थेसारस जी इम्पोर्टेंस छा आहे? तव्हांखे नेक्स्ट पेज ते तव्हांखे मां ॿुधायां थो। जी, हीअ आहे तव्हांजी थेसारस, डिक्शनरी ऑफ अदर वर्ड्स। तव्हां को बि लफ़्ज़ जेको आहे थेसारस जी डिक्शनरी ऑक्सफोर्ड जी बि मिलंदी आहे। ॿियो तव्हां गूगल प्ले स्टोर ते मेरियम वेबस्टर डिक्शनरी डाउनलोड करे सघो था, जंहिंमें बि थेसारस आहे। को बि हिकिड़ो पर्टिकुलर वर्ड लिखो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां लिखियो पॉवर्टी, गुरबत। हाणे हिन जा थेसारस असां जॾहिं कढंदासीं त खोड़ सारा थेसारस ईंदा। मिसाल जे तौरु मां कुझु थेसारस लिखिया आहिनि, अदर वर्ड्स लिखिया आहिनि। थेसारस मीन्स अदर वर्ड्स, गुरबत जा अदर वर्ड्स।
dearth, destitution, neediness, scarcity, paucity, penury, etc. हिन सभिनी जी माना मतिलबु गुरबत ई आहे. Now how to use thesaurus? thesaurus के जुमले में इस्तेमाल की गई. thesaurus के इस्तेमाल की गई. We use thesaurus to avoid repetition of words in a sentence. असां रिपीटेशन दोहराइण खे खां बचण लाइ असां thesaurus यूज़ कंदा आहियूं, अवॉइड करण लाइ. त thesaurus हिते यूज़ थींदो आहे. कोई बि जुमिलो आहे उन में बार बार हिकिड़ो वर्ड रिपीट न थिए. रिपीट थींदो पढ़ण वारो बोर थींदो. यादि रखो, तव्हां जेका शइ लिखो था उहा सिर्फ़ु पंहिंजे लाइ नथा लिखो, उहो जेको रीडर आहे तव्हांजो पढ़ंदड़ आहे उन लाइ था लिखो, उहो बोर न थिए, उनखे वैरायटी मिले, मुख़्तलिफ़ वर्ड्स जी लैंग्वेज ॾाढी ज़बरदस्त हुजे. मिसाल जे तौरु हाणे thesaurus जो यूज़ेज तव्हांखे ॿुधायां थो. मिसाल जे तौरु पॉवर्टी इन पाकिस्तान. पाकिस्तान इज़ फेसिंग अ ग्रेव प्रॉब्लम ऑफ पॉवर्टी. thesaurus जो ॾिसो इस्तेमालु कंदो थिए. पाकिस्तान इज़ फेसिंग अ ग्रेव प्रॉब्लम ऑफ पॉवर्टी. पाकिस्तान हिकिड़े तमामु वॾे मसइले सां मुंहुं रही रहियो आहे, जेका आहे गुरबत. हाणे ग्रेव मां छो यूज़ कयो आहे? छो जो हीउ हिकिड़ो मसइलो आहे, इन में क्यूरियोसिटी शिदत आणण लाइ मां ग्रेव लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे. ऐं पाकिस्तान इज़ फेसिंग, पाकिस्तान मुंहुं ॾेई रहियो आहे. हाणे पाकिस्तान को माण्हू थोरे आहे जो मुंहुं थो ॾे, हिकिड़ो मुल्क आहे. फेसिंग इन लाइ इस्तेमालु कयो आहे छो जो मां पर्सोनिफिकेशन इस्तेमालु कई आहे. पर्सोनिफिकेशन छा हूंदी आहे? फिगर ऑफ स्पीच हूंदी आहे. माना कंहिं बेजान शइ में तव्हां जान विझो. हीउ हिकिड़ो मुल्क आहे, हिन में असां जानदार इंसान रहंदा आहियूं, पर असां ॾिसो त हिनखे इस्तेमालु कंदा आहियूं. फेसिंग, पाकिस्तान ख़ुदि फेस थो करे, हिकिड़ो मुल्क कीअं थो फेस करे. त हाणे पॉवर्टी हिते लफ़्ज़ इस्तेमालु थी चुको आहे. हाणे ॿियो जुमिलो आहे, देयर आर मैनी काज़िस ऑफ डेस्टिट्यूशन. ॾिसो, पॉवर्टी जो मां अदर वर्ड इस्तेमालु कयो. टॉपिक हिकिड़ी आहे, पर टॉपिक जेका आहे उहा हले थी पई पंहिंजे साॻे ई उन थीम ते. थीम मटियो न आहे. असां गुरबत ते लिखूं था त पॉवर्टी माना बि गुरबत, डेस्टिट्यूशन माना बि गुरबत. त देयर आर मैनी काज़िस, केतिरा ई सबब आहिनि गुरबत जा. पॉवर्टी, डेस्टिट्यूशन. डेस्टिट्यूशन इज़ द अदर वर्ड ऑफ पॉवर्टी. अनएम्प्लॉयमेंट जनरेट्स स्कार्सिटी इन पाकिस्तान. पॉवर्टी, डेस्टिट्यूशन, स्कार्सिटी. डेस्टिट्यूशन, स्कार्सिटी अदर वर्ड आहे पॉवर्टी जो. अनएम्प्लॉयमेंट हिकिड़ो काज़ लिखियो आहे. मैनी काज़िस मां हिकिड़ो हाली काज़ लिखियो आहे. अनएम्प्लॉयमेंट जनरेट्स माना पैदा थो करे स्कार्सिटी, गुरबत खे. हाणे जनरेट्स जो कयो आहे त ज़ाहिर आहे मां काज़ खे सम्झाइण लाइ हीअ पर्टिकुलर लफ़्ज़ हूंदा आहिनि. जनरेट्स, प्रोमोट्स, क्रिएट्स, फैक्टर्स, कंट्रीब्यूट्स, इहे असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं. त जनरेट्स स्कार्सिटी. स्कार्सिटी अदर वर्ड ऑफ पॉवर्टी. पॉवर्टी माना गुरबत, डेस्टिट्यूशन, स्कार्सिटी साॻी टॉपिक खे डिस्क्राइब था कनि. सो हीअ आहे thesaurus जो इस्तेमालु. त तव्हां रिपीटेशन ऑफ वर्ड्स यूज़ न कयो, अदर वर्ड्स यूज़ कयो, thesaurus यूज़ कयो. सिंपल आहे. सो तव्हांखे सम्झ में आयो त thesaurus थींदो छा आहे? thesaurus सिंपल आहे. द डिक्शनरी ऑफ अदर वर्ड्स. तव्हांखे ऑक्सफोर्ड जी डिक्शनरी मिली वेंदी thesaurus जी. जेकॾहिं तव्हां उहा नथा वठो मार्केट मां, त तव्हां गूगल प्ले स्टोर ते मैरियम वेबस्टर डिक्शनरी डाउनलोड कयो. उन में पर्टिकुलरली हिन पासे न डिक्शनरी हूंदी आहे, हिन पासे न thesaurus हूंदो आहे. सो तव्हां thesaurus कढंदो त तव्हांखे ॾाढो फ़ाइदो पहुचंदो. सो पहिरियों आहे तव्हांखे वोकेबलरी ठाहिणी पंहिंजी. उन खां पोइ तव्हां सॼी इंग्लिश सिखी वेंदो, को मसइलो ई न आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.